तहरीक इंसाफ़ हैदराबाद डिवीज़न के अॻवाननि चयो आहे त हैदराबाद में थींदड़ PTI जे जलसे में कंहिं बि क़िस्म जूं रुकावटूं बर्दाश्त न कयूं वेंदियूं। इंतज़ामिया जलसे जी इजाज़त ॾियण में बहाना करे रही आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लखारी मूजिबि अहिड़ो इज़हार PTI हैदराबाद डिवीज़न जे सदर ख़ावंद बख़्श जहेजी हैदराबाद प्रेस क्लब में कयो आहे। रिटायर्ड जस्टिस नूरुल हक़, मुसरत इक़बाल, सीमा शेख, डॉक्टर सदफ़ शेख, अज़हर शेख ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़ावंद बख़्श जहेजो चयो आहे त 20 अगस्त ते पार्टी चेयरमैन इमरान ख़ान हैदराबाद में जलसे आम खे ख़िताब कंदो। कारकुन जलसे जूं तयारियूं करे रहिया आहिनि। हुन चयो आहे त डिप्टी कमिश्नर हैदराबाद खे जलसे जी इजाज़त लाइ दरख़्वास्त ॾिनी वई आहे। उन करे ज़िले इंतज़ामिया दरख़्वास्त जी फ़ौरी मंज़ूरी ॾे। हुन सवालनि जे जवाब में चयो आहे त इमरान ख़ान जो जलसो रजीम चेंज लाइ आहे, जेको लाहौर जलसे जो तसलसल आहे। हैदराबाद में जलसो हर सूरत में थींदो। उन में कंहिं बि क़िस्म जी रुकावट विधी वई त उन जी भरपूर मज़ामत कई वेंदी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब TV ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।